अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हारंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे सोडल खे चवंदो त हाणे तूं इहा सोच त असां पीरियल खे कीअं आज़ादु करायूं। अगरि जेकॾहिं असां पीरियल खे आज़ादु नथा कयूं त पोइ हू ज़ालिम रेत शाह निवाज पीरियल खे मारे छॾींदो। उन जे करे हाणे असांखे कोशिशि करणी पवंदी। सोडल चवंदो त उन खां पीरियल खे आज़ादु कराइण ॾाढो मुश्किल आहे, हू कॾहिं बि पीरियल खे आज़ादु न कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर जेको आहे रेस शाह निवाज सां मिलंदो। रेस शाह निवाज खे चवंदो त आख़िरकार तुंहिंजो रवैयो छा आहे, तूं हिननि ॻोठ वारनि खे विड़ाइण छाजे करे चाहीं पियो। अगरि जेकॾहिं तूं उन्हनि खे विड़ायो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदसि। ऐं रेस शाह निवाज चवंदो त मंसूर, तुंहिंजो भलो इन में आहे त तूं असांजे विच मां परे थी वञ। अगरि जेकॾहिं तूं असांजे विच में आहे त पोइ गबा गबा थी वेंदे। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त अम्मा साण जेको आहे रेस मंसूर खे चवंदो त हाणे तोखे कीअं बि करे मुराद ऐं रेज़न खे हिकु करणो पवंदो ऐं रेस शाह निवाज खे तोखे पोइ ते हटाइणो पवंदो। अगरि जेकॾहिं हू पोइ ते न हटे त पोइ इन्हनि खे विड़ाइण में कामयाबु थी वेंदो ऐं पोइ इन मुल्क में तबाही मचाए छॾींदो। उन जे करे तूं इन्हनि जे विच में ठाह करा ऐं रेस शाह निवाज खे पोइ ते हटा। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाह निवाज जेको आहे कूंज खे चवंदो त अगरि जेकॾहिं मुराद ऐं रेज़न वारा पोइ ते न हटिया त पोइ मां उन्हनि खे मारे छॾींदसि, यानी पोइ तूं उन्हनि जा लाश ॾिसंदे। कूंज चवंदो त अगरि जेकॾहिं तूं उन्हनि खे मारींदो त पोइ असां ॿिन्हिनि जी कॾहिं बि शादी न थींदी, यानी कूंज उनखे पोइ दिलासा ॾींदी। दोस्तों, उमेद त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।